ॾेह जे ॾुखारियल ऐं ॾुखायल झांगेड़नि सांगेड़नि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ अॻवान फाज़िल लाहू जी 34हीं वरसी मल्हाई पई वञे। शहीद फाज़िल लाहू बदीन ज़िले जे ॻोठ राहुके में 1934 ईस्वी धारे अहमद ख़ान राहू जे घर में अखियूं खोलियूं। फाज़िल लाहू पंहिंजी ज़िंदगी जा समूरा साल हारिन खे उन्हनि जा हक़ वठी ॾियण में ई गुज़ारे छॾिया। फाज़िल लाहू 1962 ईस्वी में मकानी चूंडनि में सोभमाणी ऐं 1965 जे आख़िर में हू तराई यूनियन काउंसिल जो चेयरमैन चूंडियो वियो। सिंधी अवामी तहरीक जे वजूद में अचण खां पोइ फाज़िल लाहू हफ़ीज़ कुरैशी खां पोइ हिन तंज़ीम जो सदर चूंडियो वियो। हू सिंधी अवामी तहरीक जो जनरल सेक्रेटरी, अवामी नेशनल पार्टी जो नायब सदर, सिंधी हारी तहरीक जो सदर, MRD तहरीक सिंध जो जॉइंट सेक्रेटरी ऐं आज़ाद सहाफ़त ते पाबंदी ख़िलाफ़ मड़नी मागनि ते सभिनी खां अॻु भरो रहियो। फाज़िल लाहू 1979 ईस्वी में राहुक में हारिन जे हक़ लाइ हारिन कॉन्फ्रेंस कोठाई, जंहिंमें सिंध जे कुंड कुर्छ मां हज़ारे हारिन शिरकत कई। फाज़िल लाहू ऐं संदसि पुट सिद्दीक़ राहू खे अक्टूबर 1979 में राहुके में पुरअमन हारी कॉन्फ्रेंस कोठाइण जे ॾोह में जेल मोकिलियो वियो। फाज़िल लाहू सिंध में MRD जी तहरीक दौरान बि भरपूर किरदारु अदा कयो ऐं 1983 ईस्वी में हुन बदीन में हिकु तमामु वॾे मिड़ खे ख़िताब कंदे MRD जी तहरीक अॻिते वधाइण जे अज़्म खे वरजायो। फाज़िल लाहू वन्यूट ख़िलाफ़ सिंध जिदोजहद, सिंधी में वोटर लिस्टुनि जी छपाई वारी हलचल, MRD तहरीक, जेल भरियो तहरीक तोड़े ज़ियाउल हक़ जे मार्शल लॉ ख़िलाफ़ अॻियां रहियो। हू पंहिंजी हयाती में केतिरा ई भेरा जेल वियो। फाज़िल लाहू नारा जेल हैदराबाद, मच जेल बलूचिस्तान, लांढी जेल कराची, सेंट्रल जेल कराची, कोट लखपत जेल, सेंट्रल जेल हैदराबाद, खैरपुर ऐं डिस्ट्रिक्ट जेल बदीन पिणु वियो। फाज़िल लाहू जी हारिन जे हक़नि लाइ हलायल हलचल वक़्त जे जाबिर कुवतनि खां हज़म नथी सघी। नेठि हुननि फाज़िल लाहू खे इन सॼे मंज़र तां हटाइण जो प्लान जोड़े वरितो, जंहिं तहत खेसि 17 जनवरी 1987 ईस्वी ते गुलाटी ऐं हाणोके शहीद फाज़िल लाहू शहर में कुहाड़नि जा वार करे शहीद कयो वियो। सिंध जो हीउ अॾो सियासतदान ॾेह जे ॾुतड़ियल तबिके लाइ जिदोजहद कंदे पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई वियो। हारिन लाइ कयल संदसि जिदोजहद तारीख़ में यादि रखी वेंदी। सिंधी माण्हू सिंध जो सूर्य राजन राणू राहो फाज़ रुखन में गॾो थिन सां, रुखन में गॾो थिन सां ॾाढो हित हो ॾाहो फाज़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।